गजब पर है। अभी जजाल साहब देखो सारे सदर अकाले होने जो दुकानदार जो उनकी गुजारिश करते हैं कैमरा अपने गजब पर है। साहब बराबर चाले के गजब पर है। इधर खास के लिए गुजारिश है तो बराबर चाले के हजरत पर है। हाणे गुजारिश कंदो दीदार भी कुराचे के असांजो नायब सदर स्टेट जो सादिक अहमद कबूर गजब पर है। सादिक अहमद कबूर साहब लाइ तारीफ़ थियल नायब सदर बंदो हाणे सलीम शेख में गुजारिश कंदो अमीन जटाल के हजरत पर है। खोल जनरल सेक्रेटरी तो फजल अली के गुजारिश कंदो आशिक खुले दे गजब पर सेक्रेटरी मलिक जो फिलहाल अहमद कपड़े के बिलावल साहब गजब पर माने शेर का जो का इस्लाम का दोस्तों के चलते खाने लगे आसार कर साइन सदाइन करीम थे सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सबा बाज लगी। आने मां गुजारिश को असांजो जो सदर दुकान जो अमीर जजाल साहब के कुछ ख्याल में इंतजार करे पासे को अमीर जे माइक के आवाज सही है वो पासे टीम कवरेज दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों बड़ी मेहरबानी साईं जी जो कदम भरे असां आयु असुल ॻाल्हि आहे त हिन ज़िले पलीर में एसपी को ताहिर नूरानी आयो आहे जंहिंजे अचण सां बिल्कुलु हुनजो पुलिस जो रवैयो का आई कोन जीअं को गुंडो हुजे गुंडनि वारो हुनजो रवैयो पियो थो हले जंहिंजे करे असां टाइम ते फरियूं पियूं आहिनि जंहिंजे करे पुलिस जे हुते बि विया आहियूं एसओ जो थो चवे त बाबा मथों चोर इन ईदुनि ते ॻोठ बि था घुमण फिरण जे हिसाब सां सो हिन मलीर में का भी अवाम खे तहफ़ुज़ कोन्हे को उन जे लाइ वॾी महिरबानी थींदी अगरि जे सभु गॾिजी करे इन जे लाइ को कमु कयो वञे। महिरबानी दोस्त मां हाणे गुजारिश करे असांजे जनरल सेक्रेटरी गुलाम शबीर अहमद भुट्टे के लोगों को खाने लगा गुलाम शबीर अहमद भुट्टे ने तारीफ कर आने सा साहब वो रिक्शा आगे के सदा कयो रब्बा जी नाम बताए ऐं बाकी जिम्मेदारी थोड़ो मां हेॾा जाइ ॾिनो भाऊ जो मूंखे मोबाइल आहे न रिकॉर्डिंग हितां थिए
मुश्ताक जो मां गुज़ारिश कंदुसि नज़र सुमरे के त हू स्टेज ते अचे गुलाब शर्मा ऐं हाणे मां गुज़ारिश कंदुसि कामरान अबड़े के जंहिं ताज़ो पीएस जेको आहे पार्टी में जॉइन कई आहे उनखे बि चवंदुसि असांजे ख़्यालनि जो इज़हार करे कामरान अहमद अबड़े साहब खे नहायत ही शुक्रगुज़ार आहियूं मोहतरम जनाब मुश्ताक सफ़ी साहब जो जंहिं टाइम वरितो ऐं उन्हनि इज़त ॾिनी यतीम ॾियणु लॻी पई आहे इलाइक़नि में साफ़ पाणी पीअण जो कोन्हे गटर नाला भरिया पिया रोड टुटा पिया आया न थोरी ज़रे भरी बि गैरत न आहे जो माण्हुनि जो दाद फ़रियाद ॿुधनि अमूमन जॾहिं को तक़रीबन को 2-2.5 साल थिया हेतिरो जी जेकी पुलिस आहे उन त हिते रण ॿारे छॾियो आहे जिथे ॿुधो फोरा लुटा मारी आहे असां मुश्ताक साहब खे इहा रिक्वेस्ट था कयूं त हिननि मामलनि ते बि थोरो आवाज़ उथारे त सही समाजी मामला ऐं माशाअल्लाह जॾहिं बि कंहिं बि माण्हू खे को ॾुखियो वक़्तु आयो आहे राति जा 3 हुजनि या सुबुह जा 5 हुजनि या ॾींहुं हुजे या राति हुजे मुश्ताक सफ़ी साहब के कंहिं भी के गरीब माण्हू के मजदूर के हारी फोन कई आहे त उनखे लबेक कई उते पहुतो आहे ऐं उन्हनि सां पूरो पूरे में कई उन्हनि जा मामला हल कराया ऐं उन्हनि सां उन्हनि जी हमदर्दी कई ऐं इहे अहिड़े क़िस्म जा माण्हू जिनखे खपनि था मां सम्झां थो बिना के लालच बिना के लोभ जे मुश्ताक सफ़ी साहब जेके कदम खया आहिनि मज़लूम माण्हुनि जे लाइ हितों जे इंतज़ामिया जेके भी कंपनियुनि में फैक्ट्रियुनि में नौजवान कमु कनि था या इरशाद राजानी जो मामलो हुजे जावेद भट्टी जो मामलो हुजे XYZ जिथे भी को मामलो थियो आहे सिंधी माण्हुनि सां उते भावुकता पंहिंजी बहादुरी पंहिंजे हौसले सां उन्हनि जो हॾोकी थियो आहे ऐं उन्हनि जा मामला हल कराया असां अप्रिशिएट था कयूं मुश्ताक सफ़ी साहब के जन हमेशा मज़लूम माण्हुनि जो साथ ॾिनो ऐं उन्हनि सां गॾु बीठा रहिया दोस्तों मसला तमामु घणा सिंध में तमामु घणा मसला जे अगरि असां इलाइक़नि जे हवाले सां जेके भी हिते मौजूद माण्हू रहनि था या साझावन माण्हू रहनि था इन्हनि मामलनि ते इन्हनि इशूज़ ते थोरी घणी जदोजहद कंदा रहंदा तो इंशाअल्लाह ताला तब्दीली जरूर ईंदी बाक़ी जेकी मौजूदा हुकूमत आहे सिंध जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी उन्हनि जा जेके वज़ीर जेके मशीर